नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आहियां इमरान मलिक। शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। वोटिंग रखियल हुई, उन जो डिप्टी स्पीकर जो जेको गैर आइनी अमल हुयो ऐं जेको असेंबली में जेका रिथ हो रद्द कई ऐं इहो इनखे असां कंडेम कयूं था। डिस्ट्रिक्ट बार नौशर फिरोज़ा जो सराफ़ा एहतजाज आहे। डिप्टी स्पीकर गैर कानूनी क़दम खयो आहे, उन खे कंडेम कयूं था ऐं उहो बिल्कुलु गैर कानूनी गैर आइनी आहे। जेको असां कानून जा मुहाफ़िज़ आहियूं, असां इन गैर कानूनी जेको उन जो क़दम आहे इन खे बिल्कुलु कंडेम कयूं था। डिप्टी स्पीकर के हिदायतूं जारी कई त तव्हां जेको सो मुंहिंजे इंस्ट्रक्शन ते हलो। जॾहिं अदम एतमाद जी रिथ जेका आहे उहा जेका असां पेंडिंग पई हुई क़ौमी असैम्बलीअ में, त हिनखे को इख़्तियार कोन हो। हिन ॾिठो त मुंहिंजी अक्सरियत कोन्हे का। 195 मेंबर जेको सो अपोज़िशन जा अची चुका हुआ, हिन जा वञी 142 नियाज़ी गवर्नमेंट जा 142 मेंबर वञी बचा हुआ। नाज़रीन, डिस्ट्रिक्ट बार नौशर फिरोज़ जे हुकुम ते अॼु पूरे मुल्क जियां नौशर फिरोज़ बार जो बाइकाट कयो। समूरा वकील बार खां ॿाहिरि गेट ते निकिरी आया। उन मौक़े ते डिस्ट्रिक्ट बार जे सदर अब्दुल रहीम अब्बासी पंहिंजे ख़िताब में चयो त काल्ह जेको हुकुम डिप्टी स्पीकर क़ौमी असेंबली में कयो, उन जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था जो हुन पंहिंजी शिकस्त ॾिसी इजलास ख़तमु कयो, जॾहिं त अपोज़िशन जा 195 क़ौमी असेंबली में मेंबर मौजूदु हुआ। हुन कानून जूं धज्जियूं उॾाईंदे इजलास ख़तमु कयो। उहो सरासर ड्रामो हो। असां चीफ जस्टिस खां मुतालबो था करियूं त फ़ौरन इमरान ख़ान समेत समूरे टोले ते मुल्क ऐं क़ौम सां गद्दारी जो केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।